नाज़रीन नवीं ॾिसी रहिया टीवी न्यूज़ ऐं आनम मला नज़र विझूं था हिन माल जी अपडेट ते गॾु अफ़गान सर्वर मेमन जी रिपोर्ट मूजिब नवाज़ लीग सिंध जे अॻुवाणनि सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे जमहूरियत जी फतह करार ॾेई छॾियो। सॼे मुल्क जी अमलीर में भी नवाज़ लीग पारां इहो में तशकरा मल्हायो वियो। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ नवाज़ लीग अॻुवाणनि कादिर बख्श कलमती, निहाल हाशमी, खुर्रम अब्बास भट्टी ऐं ॿियनि मिठाइयूं विरहाए केक काटे मुल्क जी अवाम खे ईअं जी बहाली ते मुबारकूं ॾिनियूं। नवाज़ लीग जी सूबाई अॻुवान कादिर बख्श कलमती चयो त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले सां जमहूरियत ईअं जी फतह आहे जंहिंजूं समूरी क़ौम खे मुबारकूं ॾियूं था। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले सां पाकिस्तान में वॾो इनक़लाब ईंदो। आइंदा केर बि गैर आइनी क़दम खणण जी जुरत न कंदो। हिन चयो त न्याज़ी होश हवास विञाए वेठो आहे। नाअहल वज़ीर आज़म जी नाकाम पॉलिसियुनि मुल्क खे 20 सालनि पोइ धिके छॾियो आहे। खेसि अदब एतमाद तहरीक जे ज़रिए कुर्सी तां लाहे हमेशह लाइ इक़्तिदार खां धार कंदासीं। इमरान ख़ान जेतिरो मुल्क खे माशी तौर ते नुक़सान पहुचायो एतिरो कंहिं दुश्मन बि न पहुचायो आहे। मुल्क खे ॿीहर तरक्की जी राह ते आणण लाइ हम ख़याल अॻुवाणनि सां गॾु कमु कंदासीं।